ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदासीं। वफ़ाक़ी सरकार अफ़गाननि खे जारी कल रजिस्ट्रेशन कार्ड जे मुद्दे में वाद करे छॾी आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। रजिस्ट्रेशन कार्ड जे मुद्दे में 31 डिसंबर ताईं वाद कई वई आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत 14 लख अफ़गान शहरनि खे कार्ड जारी करे चुकी आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। वफ़ाक़ी सरकार अफ़गाननि खे जारी कयल रजिस्ट्रेशन कार्ड जे मुद्दे में वाद करे छॾी आहे। रजिस्ट्रेशन कार्ड जे मुद्दे में 31 डिसंबर ताईं वाद कई वई आहे, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। वफ़ाक़ी सरकार अफ़गाननि खे कार्ड जारी करण जे मुद्दे में वाद करे छॾी आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। वफ़ाक़ी सरकार अफ़गाननि खे जारी कयल रजिस्ट्रेशन कार्ड जे मुद्दे में 31 डिसंबर ताईं वाद करे छॾी आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। निगरान वफ़ाक़ी सरकार 14 लख अफ़गान शहरनि खे कार्ड जारी करे चुकी आहे।